तो हर जुमे ते इंशाल्लाह जेके हफ़्ते में सवाल हूंदा उन्हनि जा जवाब भी इन में मेंशन कंदासीं। हिकिड़े साहब पूछो आहे त मुफ्ती साहब मेरा सवाल ये है कि हम जुमा की नमाज से पहले ज़ुहर की नमाज़ पढ़ सकते हैं या नहीं। मोहम्मद तौक़ीर साहब, जंहिं शख़्स जे मथां जुमो हक़ीक़तन फ़र्ज़ आहे, जीअं आक़िल आहे, बालिग़ आहे, मुसलमान आहे, उन जे मथां जुमो फ़र्ज़ आहे, लेकिन जेकियूं औरतूं आहिनि उन्हनि जे मथां जुमो फ़र्ज़ न आहे। त जंहिंजे मथां जुमो फ़र्ज़ आहे लेकिन कंहिं उज़र जे करे, बीमारी जे करे, या उहो मुसाफ़िर आहे या कंहिं जेल में क़ैद आहे, त आर्ज़ी तौरु उन जे मथां जुमो न हूंदो आहे। हक़ीक़तन फ़र्ज़ हूंदो आहे लेकिन कंहिं मजबूरी जे करे उन जे मथां जुमो न हूंदो आहे। त अहिड़े शख़्स जे लाइ हुकुम इहो आहे त जॾहिं इलाइक़े जी जामिया मस्जिद में, क़रीबी मस्जिद में जुमो थी वञे त उन खां बाद में ज़ुहर जी नमाज़ पढ़े। बाक़ी जेकियूं औरतूं आहिनि, छो त उन्हनि जे मथां सिरे खां जुमो वाजिबी न आहे, त उहे अज़ान थियण खां बाद जेॾी महिल बि चाहे जमात खां अॻु में नमाज़ पढ़नि ज़ुहर जी या जमात खां पोइ जेॾी महिल बि पढ़ी सघनि थियूं।